हिकिड़े नबी खां पोइ ॿियो, ॿिए नबी खां पोइ टियों, टे नबी खां पोइ चौथो, इहे नबी ईंदा पे रहिया, पर ऐं दुनिया वारो हाणे ही मुंहिंजो नबी अथव आख़िरी। इन्ही खां बाद में ॿियो नबी कोन ईंदो आहे। अल्लाह बि फरमायो ख़ातमन नबिय्यीन, मुंहिंजो नबी नबियनि खे नबूवत जे मामले खे पूरे करण वारो आहे, ख़त्म करण वारो आहे। बस हुज़ूर ते नबूवत पूरी थी। पाण बि फरमायो ला नबी अबादी, मूंखां बाद नबी कोन्हे। अल्लाह ताला जॾहिं हुज़ूर करीम खे आख़िरी नबी बनाए मोकिलियो त उन जो शरफ़ ऐं शान बि इहो कयईं त मुंहिंजा हबीब तोखे जेके शख़्स मां मञण वारा ॾियां थो, यानी जन खे तुंहिंजे कढ लॻायां थो, ख़ासि तौर सां सहाबा किराम, अल्लाह ताला फरमाए थो सभु चूंडे भला कया भला मां रब करीम तो मोहम्मद करीम खे ॾिना आहिनि। ऐं उहे सभु वफ़ादार, सच्चा, सिर घोरण वारा, मिट माइट अज़ीज़ करीब दोस्तियूं सभु छॾण वारा, अल्लाह जे महबूब करीम जे इशारे ते हर शइ कुर्बान करण वारा। एतिरे क़दुर जो अल्लाह तबारक व तआला उन महबूब जे ग़ुलामनि जी सच्चाई पंहिंजे क़ुरान पाक में बयान कई। दुनिया में माण्हू का जी तारीफ़ कंदो आहे न सही, टे ॻाल्हियूं आहिनि जे करे तारीफ़ कंदो आहे। या त लालच में तारीफ़ कंदो, बाबा सावण खान अहिड़ो भलो माण्हू आहे, अहिड़ो भलो आहे, अहिड़ो भलो आहे, मन को अजरक पाराए, मन यार को हार पाराए, लालच जे करे हुनजी तारीफ़ कबी। या वरी खुशामद जे करे त मिड़ई हुनखे खुशामद जी प्यास, वाह जो अहिड़ो माण्हू आहे न, पूरे मंसूर जे इलाइक़े में अहिड़ो आहे ई। टियों वरी ख़ौफ़ जे करे, हे वॾो माण्हू आहे, ऑफिसर आहे, ज़मींदार आहे, हिन इलाइक़े जो नवाब आहे, तारीफ़ न कंदुसि बणा सुभाणे जेल में न विझराए, मथां यार सुभाणे को केस न करे, मथां किथे फासाए न विझे। इहे टे सबब आहिनि तारीफ़ जा, या त लालच जे करे, या खुशामद जे करे, या मौत जे भव जे करे खुशामद कबी आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात रसूलुल्लाह जे असहाबनि जी तारीफ़ कई आहे टिनी ॻाल्हियुनि खां रब पाक अल्लाह से खे न कंहिंजे खुशामद जी ज़रूरत आहे, न रब करीम खे कंहिंजी लालच आहे, न रब करीम जी ज़ात खे कंहिंजो ख़ौफ़ आहे। जेकॾहिं कंहिंजी बि अल्लाह ताला क़ुरान पाक में तारीफ़ थो करे त उहा अल्लाह तबारक व तआला हक़ीक़त ते मबनी आहे, यानी रब करीम जी ज़ात बाबरकात हुन जे ज़ाहिरी अमल खे नथो ॾिसे, बल्कि अल्लाह ताला हुन जे ज़ाहिर खे बि ॾिसे थो त बातिन खे बि ॾिसे थो, तॾहिं हुन जी ख़ुदा तारीफ़ थो करे। अॼु मूं सोचियो आहे त मां तव्हांखे रसूलुल्लाह जे ग़ुलामनि जी तारीफ़ ॿुधायां, सहाबा किराम जे बारे में ॿुधायां, छाजे करे अॼुकल्ह इन शइ जी बि सख़्त ज़रूरत आहे। ऐं के माण्हू अहिड़ा दुनिया में पैदा थी पिया आहिनि जेके सहाबनि किरामनि खे घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि। पाण निमाज़ कोन पढ़नि, क़ुरान जी ख़बर कान अथनि, हदीस जी ॼाण कान्हे का, पाकाईअ जो पतो कोन्हे, हिलाल छा आहे ख़बर कान्हे, हराम छा आहे ख़बर कान्हे, तहारत कीअं कबी आहे इहा बि ख़बर कान्हे, क़ुरान करीम जी हिकिड़ी आयत जी माना नथी अचे, कॾहिं ज़िंदगीअ में क़ुरान शरीफ़ खोले नसीब कोन थियो अथनि, कॾहिं मस्जिद नसीब कान थी आहे, कॾहिं रोज़ो नसीब कोन थियो आहे। भंग, चर्स, आफीम, नशा, हराम कमनि जे गिला गीबत जे पोयां सफ़ा ॼट ऐं गिला वरी उन्हनि जी कंदा जेके रसूलुल्लाह सां रोज़े में गॾु सुता पिया।
अफसोस सद अफसोस सोच कभी असां के कई गाल ते हलणो कोने असां के सिर्फ कुरान ऐं हदीस ते हलणो आ ॾिसणो आ त अल्लाह जो कुरान छा थो चवे त अल्लाह जो रसूल छा थो चवे ॿ टे ॻाल्हियूं तव्हां खे मां अर्ज़ कंदुसि अल्लाह ताला मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए दुआ कयो खुदा तबारक व तआला असां खे हेड़ा हमेशा जलसा नसीब फरमाए चओ आमीन बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। माशाअल्लाह तमाम पे चो त सावण खान जे जलसे में हमेशा माण्हू 100 खां वधीक हूंदा ई कोन अगे ब दफ़ा जलसा कया थी 100 माण्हू 50 माण्हू 30 माण्हू बस मूं चयो त अॼु बि थोरा हूंदा पर अॼु तो मुर्सी करे माशाअल्लाह हज़ारे माण्हू भर गया पो तव्हां के या त आवाज़ नथो निकरेव या त वरी तव्हां खे सलात ॾाव नथी अचे हाणे ठीकु आहे तव्हां सां रिआयत था कयूं जंहिंखे सलात ॾाव नथी अचे सो न पढ़े बाक़ी जन खे ॾाव अचे सो पढ़े सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीबल्लाह। माशाअल्लाह हाणे त सबर जे ॾाव थी अचे ॾाढे पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या अल्लाह ताला कलाम पाक में फरमायो ही जेका मां आयत पढ़ा थो सा कुरान शरीफ जी सूरत तौबा जी आयत केड़ी सूरत बाबा कलायो शुना गलहणो पवंदो तव्हांखे यार मां न छॾींदोसां अल्लाह ताला सूरत तौबा में फरमायो अल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाहि बिअमवालिहिम व अनफुसिहिम अअज़म दरजतन इंदल्लाहि व उलाइका हुमुल फाइज़ून। सुभान अल्लाह जोर सां चओ ॾाढे चओ अल्लाह से अपने कलाम बाग में फरमायो अल्लज़ीना आमनू जब शख्स ने ईमान आंदो वहाजरू फी सबीलिल्लाह ऐ हिजरत कयाऊं अल्लाह जे राह में हिजरत जी माना हूंदी आहे त वतन छॾिजे हिजरत माना वतन छॾिजे वहाजरू वतन छॾियाऊं वजाहदू फी सबीलिल्लाह अल्लाह जे रज़ा जे वास्ते जिहाद कयाऊं इते फी सबीलिल्लाह मा मुराद अल्लाह जी रज़ा आहे वहाजरू फी सबीलिल्लाह अल्लाह जे रज़ा मंदे जे वास्ते जिहाद कयाऊं बे अमवालिहिम व अनफुसिहिम ओ जिहाद माल खर्च करे भी जिहाद कयाऊं तो पांजा सिर वक्त पांजू जानियो कुर्बान करे भी जिहाद कयाऊं। हाणे अल्लाह से तारीफ घणन माण्हू जी कई हिकड़ो अल्लज़ीना आमनू जन ईमान वांदो ने ॾियारियो अल्लज़ीना आमनू ॿियो वहाजरू फी सबीलिल्लाह वजाहदू फी सबीलिल्लाह ॿियो बिअमवालिहिम व अनफुसिहिम
माल भी अल्लाह जे राह में खर्च कयूं त जानू भी अल्लाह जे राह में खर्च कयूं। हाणे अल्लाह ताला इन जे लाइ फरमाए थो आज़म दरजतन इंदल्लाह, इन्हनि माण्हुनि जो अल्लाह पाक वटि तमामु वॾो दर्जो आहे। जन ईमान आंदो नबी साईं अचे चो सुभान अल्लाह। हुजूर वतन छॾियो त हुननि बि वतन छॾियो। नबी से जिहाद ते वया त ही बि नबी से सां जिहाद ते गॾिया वया। नबी करीम पांजो सिर अल्लाह जे राह में पेश कयो तो असहाबन भी सिर खुदा जे राह में पेश कयो। नबी करीम पांजो माल मता अल्लाह जे राह में कुर्बान कयो तो नबी पाक जे असहाबन सगोरन भी माल पांजो अल्लाह जे राह में खर्च कयो। अल्लाह ताला फरमाए तो आज़म दरजतन इंदल्लाह, इन्हनि माण्हुनि जो रब करीम जे ज़ात बाबरकात वटि तमामु वॾो दर्जो अथव। अॻिते व उलाइक हुमुल फाइज़ून। अल्लाह ताला फरमाए थो ॿुधी छॾियो मां अल्लाह ताला कलाम पाक में फरमाया थो इहे ई कामयाब अथव। कामयाब उन्हीं के चेबा जी मिसाल तव्हांजो पुत्र मैट्रिक जो इम्तिहान ॾेई पास थी वञे, बीए क्लियर करे पास थी वञे, पीएचडी जी डिग्री करे पास थी वञे, या वरी खुदा करे आलिम दीन थी करे फाज़िल थी पग ॿधी अचे, या वरी कुरान पाक याद करे कुरान जी पग ॿधे। हाणे इहो अथव कामयाब। छा आहे बाबा इहो ॻाल्हायो? ॾाढे ॻाल्हायो। छा आहे इहो? ऐं तव्हांखे ख़बर आहे त हुनजे कामयाबी जे टाइम ते माउ पीउ खे केॾी ख़ुशी हूंदी आहे। गरीबी हाल सारू माउ ऐं पीउ ख़ैरात कंदा आहिनि, ओड़े पाड़े वारनि खे दावत ॾींदा आहिनि। जे ग़रीब आहे नथो पुॼी सघे त मिठाई मिड़े 100 रुपए जी विराईंदो आहे। न त घणा करे मुंहिंजा दोस्त माण्हू त वॾा वॾा ख़ैर जा कम कंदा आहिनि, उस्तादनि खे जोड़ा पाराईंदा आहिनि, ओड़े पाड़े वारनि खे दावतूं ॾेई फंडूरूं पोही मानियूं खाराईंदा आहिनि। बाबा छाजी ख़ुशी आहे? चवंदा बाबा अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे बच्चे अल्लाह जो क़ुरान यादि कयो। सब पाड़े वारा उनके मुबारक ॾींदा आहिनि। बाबा मुबारक हुजे जो तुंहिंजो बच्चो कामयाब थी। हाणे इन्ही खे चइबो आहे कामयाब। अल्लाह ताला वरी हिते फरमाए थो उलाइक हुमुल फाइज़ून, ये कामयाब अथव। इनखे मां अल्लाह तबारक व तआला कामयाबी जो सर्टिफिकेट अदा फरमायो आहे। मुंहिंजा भाउ जेके इस दर्जे में वॾा आज़म दरजतन इंदल्लाह, दर्जे में भी अल्लाह वटि वॾा हुजनि, वरी कामयाब हुजनि, त मां चवां थो इन्हनि जे भाग खां ॿियो खां जो वधीक भाग कोन्हे। तोखे मञणो पवंदो, तोखे क़बूल करणो पवंदो। मुंहिंजा भाउ अज़ीज़ इहे केर हा? तव्हां सभिनी खे चवणो पवंदो मुस्तफ़ा जा सहाबी हा। केर हा बाबा? ॾाढी ॻाल्हि आहे। नबी करीम जा असहाब सगोरा हा। असहाबन खे अल्लाह तबारक व तआला कामयाब सॼो आहे। हाणे अल्लाह चवे त उन्हनि जो दर्जो मां वटि वॾो। अल्लाह ताला फरमाए उहे कामयाब, ऐं तूं वरी जटन जे चवण ते लॻी चे न सही ये सच्चा न हा, नबी सां वफ़ादार न हा, अहल बैत सां वफ़ादार न हा, अलीअ सां कोन ठहंदा हा, अलीअ जो हक़ खाई विया, अलीअ खां कुर्सी खसे विया, फातिमा ज़हरा खां बाग खसे विया।
ये बकवास करी थो ताजी माना तू अल्लाह जे कुरान के नथो मनी अल्लाह जी जात इनन मानु जी तारीफ छो तो करे जेके अहल बैत सा नठन अल्लाह इनन जी तारीफ छो तो करे जेके अली सा विड़न अल्लाह इनन जी तारीफ छो तो करे जेके फातिमा जो हक खाइन अल्लाह तबारक व तआला उनन जी तारीफ छो तो करे जेके अली सा नबी सा वफादार न होजन छा अल्लाह उनन खान ड्रिनो पेशा खुदा के उनकी खुशामद करनी ही चा इनमा मालूम तो त अल्लाह तारीफ कया ताजी माना तू बकवास करण वारो कूड़ो आ अल्लाह जो कुरान सच्चो आ साहब सच्चा छा चइबो त नबी जा साहब बाबा सभई बुलंद आवाज़ चओ न सब साहब सगोरा सच्चा आई जेके बकवास कन था से कूड़ा रुगो कूड़ा ना है बल्कि कुरान जा मुखालिफ था जा मुखालिफ अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू व मन वालू ने कुरान पाक में फरमायो बुधो नंढड़ी सूरत आ जेका तवा के भी खबर आ अल्लाह ताला फरमाए तो वल अस्र इन्नल इंसान लफी खुस्र इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस सब्र अल्लाह ताला पांजे कलाम पाक में फरमाए तो वल अस्र मां अल्लाह जे जात बाबरकात के टे पहरी जे नमाज जो कसम इन नमाज जो ताकीद हाफिजू अलस सलावाते वस्सलातिल वुस्ता अल्लाह ताला कलाम पाक में फरमायो समूर नमाज़ुन जी हिफाजत कयो माना नमाज कज़ा न कयो सब टाइम ते पढ़ो हाफिजू अलस सलावात जेके भी मां अल्लाह तवा ते नमाज़ो फर्ज कयूं आहिन उन समूर नमाज़न जी हिफाजत कयो वस्सलातिल वुस्ता पर खास करे टे पहरी जी नमाज जी मां अल्लाह तबारक व तआला तवा के ताकीद तो फरमाया ताजे करे अल्लाह ताला हेते उन्हीं नमाज जो कसम तो करे वल अस्र मां अल्लाह जी जात बाबरकात के टे पहरी जो कसम मोला कसम खणी गाल कबिया त ही गाल आ आज कसम तो खणा तमा में न काई आ कसम तो खणा तमा खून न कयो आ कसम तो खणा तमा फलाना जो हक न खादो आ अल्लाह से केड़ी गाल जो कसम तो खणे अल्लाह ताला फरमाए तो वल अस्र मुखे ते परी जे नमाज जो कसम इन्नल इंसान लफी खुस्र इंसान टोटरे में आ माना अबू जहल टोटरे में आ इते इंसान जो इशारो अबू जहल दिया अल्लाह ताला फरमाए तो मुखे ते परी जो कसम इन्नल इंसान लफी खुस्र इंसान टोटरे में आ पर इल्लल्लज़ीना आमनू मर जाए ईमान आंदो अबू बकर व अमिलुस सालिहात जाए अमल चंगा कया उमर व तवासौ बिल हक़ जय हक जो मुझा दोस्त अजीज पैगाम पुजायो उनमा मुराद उस्माना व तवासौ बिस सब्र जय सब्र खे तलकीन करे सब्र जी दामन हथों न छड़िया उनमा मुराद मौला अली शेर खुदा है ॾिसो त अल्लाह तबारक व तआला चइनी यारनि जो इशारे सां ज़िक्र बयान फरमाए छॾियो बतौर इशारत नस अल्लाह से जल्ल जलालहू अमल वालो अबू जहल जो भी कारो मोह करे छॾियो पर वरी अबू बकर जो शान बयान कई उमर जो शान बयान कई उस्मान जो शान बयान कई उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला वरी अली जो शान बयान फरमायो अहिड़े तरीक़े सां ॿी आयत आहे उन में भी अल्लाह तबारक व तआला इशारत नस सां ज़िक्र फरमायो आहे चओ सुभान अल्लाह सलात पढ़ता बुधाया है सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह ताला फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदा। सभी चओ सुभान अल्लाह। जेके थकजी पिया होसे न चओ, ॿिया चओ सुभान अल्लाह। माशा अल्लाह। मां पेचो सी हुआ पर तव्हांजो सी लही वियो। कुरान शरीफ ते गौर कयो। अल्लाह से फरमाया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला फरमाए तो मुझो मिठो मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। ॾाढे चओ, वरी बि चओ। मां भला माना ॿी तरह कयां, क़बूल कंदो? मुहम्मदुर रसूलुल्लाह माअज़ल्लाह माअज़ल्लाह नक़ले कुफ़र कुफ़र न बाशद माअज़ल्लाह। जेकॾहिं मां चवां त मुहम्मद अल्लाह जो रसूल हुयो, अल्लाह जो रसूल हुयो या आहे, केड़ो फर्क आहे? होयो जी माना होयो पर हाणे गुज़री वियो। होयो जी माना चाहे त गुज़री वियो, हाणे कोन्हे। आहे मां मुराद जो उन वक्त भी हुयो, अज भी आहे, क़यामत ताईं हूंदो। आहे या न? मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी रिसालत अज भी आहे। चओ सुभान अल्लाह। उन वक्त भी हुई जॾहिं आदम भी कोन ठहियो। तू आदम खां भी आही अवल, रब तोखे कया आहे ख़तम रसूल। पैदा कोन कयो रब तुझे मिसल, पैदा कोन कयो रब तुझे मिसल। सारे आलम में इंसान नबी तुझे शान मथा। जेके नबी जो शान वणे सो सुभान अल्लाह चवे। तुझे शान मथा कुर्बान नबी तुझे शान मथा। ओ कुर्बान नबी घोरिया बार बचा, जिंद जान नबी तुझे शान मथा। सुभान अल्लाह। भला ॾियो ख़बर ठरो था अलाए बरो था? ठरंदो सीउ बि जाम आहे। ईअं न चओ सीउ न ठारियो आहे, रसूलुल्लाह जी तारीफ़ ठारियो आहे। बिना पाछे तुंहिंजा पाप जिस्म, मखे खे न विहण जो तो ते हुकुम। इहो रुगो मौलूद कोन थो, हदीस आहे। नबी पाक अलैहिस्सलाम जा सहाबी हजरत अब्दुल्लाह इब्न उमर को चवे ला यक़अ ज़ुबाब अला सियाबिही। नबी पाक अलैहिस्सलाम जो एड़ो तो शान होंदो हो जो कदहीं भी मुस्तफा जे जिस्म या कपड़े ते मख न वेठी। आई हुजूर करीम अलैहिस्सलाम जो सिज जे रोशनी में, चंद्र जे रोशनी में, बत्तीअ जे रोशनी में कंहिं पाछो कोन ॾिठो। हिन तार जो भी पाछो आहे, आहे न सही? हिन लाउड स्पीकर जे हिन लोह जो भी पाछो आहे। हथ मथे खणा पाछो आहे, पर रसूलुल्लाह जे जिस्म जो पाछो हुयो ई। इन शीशे जो पाछो कोने आहे। हिन जो पाछो इन जे करे कोने जो सिज जी रोशनी, चंद्र जी रोशनी, बत्तीअ जी रोशनी न आर पार थी वञे।
छातो ज़हन मजा आर पार वही तो पाछो ना है रसूलुल्लाह जे ज़ाहिरी जिस्म ता इंसानन बशरन वारो हो पर मुस्तफा जो हो ज़ाहिरी जिस्म नूरानी हो हुजूर करीम अलैहिस्सलाम जे पाक जिस्म जो सायो पाछो कोन हो अजे करे सहाबा किराम इहा गाल कन था ही आशिक भी चवे तो बिना पाछे तो जो पाक जिस्म मखे खे ना वेहणा जो तो ते हुकुम वद यूसुफ खां आहे तो जो हुस्न वद यूसुफ खां आहे तो जो हुस्न पसी हूर थियूं हैरानो नबी तुझे शान मथा सुभान अल्लाह उॾही त कान लॻी अथव न उॾही सम्झो था काठी के लगे खाई पोरो करे छॾींदी आहे इन मजा मुरादा मतात अलाए का बद अकीदगी जी का वहाबियत जी का राफिजियत जी का खारजियत जी उॾही त लॻी कान अथव आशिक त आहियो न तव्हां पाड़ेसरी आहियो हज़रत मखदूम जाफर बूबकाई जा जेको सिंध जो वॾो वली ऐं आलिम हो अहिड़ो आलिमी मुजादा अञा ताईं पैदा कोन थियो आहे तव्हांजे पाड़े जो बूबक परे वेठा सभई जो सुभान अल्लाह पर चइबो आहे त घर जो पीर चुल्ह जो मारिगो तव्हांखे ख़बर कान्हे त मखदूम बूबकाई जो छा हाल हो उहो तो असां आलिमनि खां पुछ त मखदूम साहब जो केॾो वॾो मक़ाम में दर्जो हुयो अल्लाह करे चल तव्हांखे चल बद अकीदे जी वाव न लगे आमीन चओ अल्लाह करे या उॾही न लगे खुदा करे इहो कलर न लगे खुदा करे या सिम न लगे खुदा करे तव्हांजा सीना मुस्तफा जे इश्क सां आबाद हुजनि सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मां अर्ज पे क्यों अल्लाह ताला फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह हजरत मुहम्मद अल्लाह जो रसूल आए छाए मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद अल्लाह जो रसूल अगते वल्लदीन माहू जेके मुस्तफा सा गड माना अबू बकर सुभान अल्लाह वल्लदीन माहू जेके अबू बकर गडवा अल्लाह ताला फरमाए तो वल्लदीन माहू जेके मुस्तफा सा गड माना अबू बकर अशिद्दा अलल कुफार काफरन ते सख्त माना उमर रुहमा बैनहुम पंजा पाण में खीर ऐं खंड इनमा मुराद उस्मान गनिया तराहुम रुकअन सुजदा तव्हां जॾहिं इन्हनि खे ॾिसंदो त ये रुकू में नज़र ईंदव या सजदे में नज़र ईंदव इनमा मुराद मौला अली शेर खुदा कहिड़े नमूने सां अल्लाह जी तारीफ़ किया नबी जे यारन जी अल्लाह जी तारीफ़ पियो करे ऐं अॼुकल्ह जो जाहिल नाकियत अध नाला वठी गारियूं ॾे गंद ॻाल्हाए मुंहिंजा दोस्त इहो पक सां काफ़र अथव इन्ही में कुफ्र जी को शक ई कोन्हे को जेको सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा किराम जे कुफ्र जी ॻाल्हि करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इनखे काफ़र चवण में असांखे बि देर कान थिए तूं नबी जे सहाबनि खे काफ़र तो चवीं असां तोखे काफ़र था चऊं इन जे करे जो तो वट ताईद काने असां वट कुरान जी ताईद मौजूद आहे या ना आहे हणी करे भीग करे सजी मंछुर जी मच्छी खाई आ हो पर अकुल अञा कोन आयो थो जाथे खणी ॾिसता थे काठ खोड़ियो वेठा हो उनी काठ के पिया पूजो काठ के छो था पूजो
इन्हीं में इन्हीं के काठ के पूजण में फायदो करो अञा रखण के पूजो जे काठ ठायो सुभान अल्लाह उन्हीं वाढे के उन रखण के जानो के घरे रंदा हणी ठाए या वरी जानो के रसा हणी छिके बदवा चोर बद एक रसे में है चैन रसन में बदो हाणे तुझी मुरादा पूरी कदो फेरा पिया ॾियो ॿार पिया घुमायो मायूं ॿार परे खां हीअं करे तव्हां पिया झुको पिया इन काठ जे झुकण मां कहिड़ी तव्हांखे फ़ाइदो थींदो अल्लाह जे ज़ात जे सहाबनि जा दुश्मन थींदो त ख़ुदा मथे में काठ न हणंदो त ॿियो छा कंदो महबूब मिठे जे यारन जी असां बोले लधी पाक गली महबूब मिठे जे यारन जी असां बोले लधी पाक गली चश्मन ते रखी असां चुमदा हो अबू बकर उमर उस्मान अली मुझे हबीब जे सहाबा जा दुश्मन ॿुधी छॾियो हिन रसे में दुनिया जे तख़्ते ते ख़ुदा रसो ॾिघो कयो आहे मर्द ख़बर पवई मां तोखे गारंटी सां थो चवां असहाबनि जो दुश्मन अबू बकर जो दुश्मन उमर जो दुश्मन उस्मान जो दुश्मन मरी वञे पूरे अचोसि 8 ॾींहं खां पोइ हुन जी क़बर खोटियो जे अंदर खिंज़ीर सुतल न हुजे त मुंहिंजो नालो लाहे ऐं सहाबन किरामन जो दुश्मन भली कॾहिं निमाज़ कज़ा करे कॾहिं रोज़ो कज़ा करे कॾहिं गुनहगार हुजे पर सहाबन जे अदब वारो आहे उनखे पूरे अचो 8 ॾींहं खां पोइ हुन जी बि क़बर खोट तो सुन्नीअ जे चेहरे मां नूर पियो निकिरंदो मां फ़कीर जी दावा ते हलो ॾिसो मां परे कोन आया वेझो कोन आया सुन्नी खे बि खोटियो वठे ॾहाड़े राफ़ज़ी खे बि खोटियो ॿिन्हीअ जी क़बर मां तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हक़ ते केरु आहे त नाहक़ ते केरु आहे बाक़ी दुनिया में हिते बचो पियो आहे जो रसूलुल्लाह दुआ घुरी त मौला मुंहिंजे सदके हिन जी शक्ल न फेराए न त जेकॾहिं मुंहिंजा प्यारा दोस्त यहूदन वारो कम हुजे हा अल्लाह तबारक व तआला फरमाए वहा कूनू किरदतन खासिईन ओ मुझे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाबन जा दुश्मन मां रब करीम जा दुनिया में तव्हां जी शक्ल फेराए छॾियां हा तव्हां खे भोलो बांदर रुछ करे छॾियां हा पर तव्हां जे अफ़आलन जे करे तव्हां खे हिन दुनिया में सज़ा कान थी मिले आख़िरत में मिलंदी जो आमना जे लाल पंहिंजा हथ मुबारक खया जागो था लाजन था सोचो 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 गौर कयो ये बेकड़े किस्म जा वाणिया शिरक मुशरिक अथव वाणिया हिंदू मूर्ति पूजीदा हे भगवान हे हरि राम हे लक्ष्मण दास हे फलानी शय ओ हिंदू पूजीदा हल मुंहिंजा दोस्त अज़ीज हरि राम के लक्ष्मण दास के ऐं पांजू मूर्तियूं ठाहे पूजीदा हे वरी सेज के पूजीदा झंडे के पूजीदा पिछाड़ी घोड़े के पूजीदा सुभान अल्लाह इमाम हुसैन जो घोड़ो चोराए तव्हां आयो पोइ चोर तो तव्हां थियो सुभान अल्लाह चओ अबा हुसैन जा ट्रपड़ सैयदन वट हुजन या मुहाणन वट हुजन गलायो सैयदन जा ट्रपड़ सैयदन वट हुसैन जा ट्रपड़ सैयदन वट हुजन या शहर वट हुजन सैयदन जा हुसैन जा ट्रपड़ अहल बैत वट हुजन या जमात वट हुजन गलायो
बिना पींगो भी तवा वटे, झंडो भी तवा वटे, इमाम जो घोड़ो भी तवा वटे। अञा ता चोर बोलो, चोर तलंदा पिया सब लधो पियो आ तवा वटे। कातिल हुसैन जा आयो ई तवा जो तवा हुसैन के कत्ल करे जो घोड़ो भी काहे आयो, इमाम जो पींगो भी खणी आयो, इमाम जो मोजादो तो सब टपड़ तवा खणी आयो। बाकी जेके आशिक हा इमाम जी अमानत कुरान कहवता चो सुभान अल्लाह, मुसल्लो कहवता चो सुभान अल्लाह, मस्जिद कहवता चो सुभान अल्लाह, मुझा दोस्त तस्बीह कहवता चो सुभान अल्लाह। हुसैन वारी नमाज कहवता जो कातिल लगीन मस्त था खंजर की वार में, पर साबिर हुसैन मस्त था दीदार यार में। न मस्जिद में न मिंबर में न बैतुल्लाह के साये में, अदा नमाज़े इश्क अदा होती थी तलवारों के साये। सोने हुसैन करबला में तलवार जे छाव में भी नमाज अदा कया चो सुभान अल्लाह। उसकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है, उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है। सजदे तो सबने किए उसका नया अंदाज है, उसने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है। सभी चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह। अदा हाणे मां तव्हां खां पुछां थो जेको सैयद छियो सदाए के सैयद न सजन शीए सां तो जो वास्तो आहे, बाकी सैयद सदाए या न सदाए उहा उन जी मर्ज़ी, बाकी तू हुन जे चवण ते कतई न हली जा। शिया आहिनि त पोइ पाण ई हुनजो नानो हुनखे सिधो कंदो न। क़यामत जे ॾिहाड़े पाण ई नबी पाक उनखे सिधो कंदो। असां हुन जे वेझो न वेंदासीं, असां हुन जो चवण न कंदासीं, असां हुन जे तरीक़े ते न हलंदासीं। बाक़ी हाणे सैयद सदाए थो तो ज़ाहिर में बेअदबी बि कोन कंदासीं। छाजे करे त उन जो नबी पाक जे ज़ात सां पाण खे मनसूब करे थो। हालांकि ईअं आहे क़ुरान में त नूह नबी जो पुटु जॾहिं बेफ़रमान थी वियो हो त अल्लाह साईं चयो हुस त इन्नहु लैस मिन अहलिक, नूह इहो तुंहिंजे औलाद मञाई कोन्हे। थी सके तो नबी करीम क़यामत में चवन तव्हां कूड़ा सैयद पे सदायो, तव्हां मुंहिंजे औलाद मञाई कोन आहियो। तो पाण ई नबी पाक चवंदो, बाक़ी असांखे हुन जे चवण ते हलणो नाहे। सभई चओ सल्लल्लाहु। तो ॻाल्हायो आहे तॾहिं मां थो ॻाल्हायां त हिकिड़े शाह मूंखे चयोसीं मूरी साहब जी साईं कि हिकिड़ी हदीस ॿुधायां। ॿुधाए कि काठ जी कुन्नी ऐं सैयद सुन्नी थींदो ई। पुछिया बुखारी जी आ, मुस्लिम जी आ, तिरमिज़ी जी आ, अबू दाऊद जी आ, इब्न माजा जी आ, मुअत्ता इमाम मालिक जी आ, केड़े मुंह बाल अल्हम्दुलिल्लाह मुझे मदरसे में बि 200 हदीस जा किताब मौजूद है। मुंह त या किथे कान पढ़ी आ सिंधीअ में काठ जी कुन्नी ऐं सैयद सुन्नी किसी मशहूर आ किस्मुल बहर। मुझो शाह साहब हाणे तो बि ॿुधाई हदीस, हाणे मां बि तोखे भला हीअं थो चवां
काठ जी कुन्नी माना उन के काठ जी कुन्नी के हेठा बाहि ॾिबी त सड़ी थी न उहा थींदी न काठ जी कुन्नी अहिड़े तरीक़े सां सैयद बि सुन्नी थींदो ई कोन माना सैयद हूंदो त शियो हूंदो तूं ईअं थो चए न चाह जो मां बि तोखे ॿुधायां पर मां हदीस जो नालो नथो वठां छो त हदीस रसूलुल्लाह जे कौल खे चइबो आहे हाणे हुज़ूर ते कूड़ त न हणंदुसि पर हीअ बि ॿुध ॻाल्हि अचे कहिड़ी जो अल्लाह पाक जल जलालु अमन वारो दुनिया जो कानून ठाहियो आहे अकुल ठाहियो आहे जी कहिड़ो मुंहिंजो काठ जो ॾीओ सैयद शियो थींदो ई कोन को अब ॾीओ ठिकर जो हूंदो आहे न जे काठ जो ठाहे मारींदो त काठ जो ॾीओ सैयद चओ ड्रिजो छो था काठ जो ॾीओ सैयद शियो थींदो ई कोन को मुंहिंजा दोस्त असां वटि त दलील आहे त सैयद बि हुजे सुन्नी बि हुजे हक़ बि हुजे तुंहिंजे साम्हूं सुहिणो लाल शहबाज़ कलंदर लाल शहबाज़ कलंदर सैयद आहे ऐं सुन्नी भी सबूत उस्मान शिये जो नालो हूंदो ई नाहे फरमाए तो मना दुर्रम के दर बहरे जलालुल्लाह बुदस्तम बकोहे दूर बामूसा कलीमुल्लाह बुदस्तम अगते तो फरमाए नाले में बिस्ल को चवे मनम उस्मान मरवंदी नालो तक कड़ो सुना उस्मान पूरी दुनिया में उस्मान शियो तो देखा मनम उस्मान मरवंदी मन मस्तम दरी आलम बजुज़हू व अल्लाह दिगर चीज़े नमीदानम बजुज़ अल्लाह अल्लाह दिगर चीज़े नमीदानम ऐं तोखे इहो बि ॿुधाईंदो हलां ॿियो सबूत इहो आहे हिकु त हुन जे नाले मां साबित आहे त सुन्नी आहे ॿिए नंबर में साबित आहे त हो जंहिंजो मुरीद आहे सो बगदाद वारे पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी जो पोटो आहे सभई जो सुभान अल्लाह कंहिंजो पोटो पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी जो जंहिंखे तूं जीलानी खे सैयद शिया नाहे मञींदो तूं चवंदो आहे त जीलानी सैयद नाहे तूं चवंदो आहे शिया त बगदाद वारो अब्दुल कादिर जीलानी सैयद नाहे ऐं उनखे तूं सैयद ई मां कढियो वेठो आहे ऐं सोहणो कलंदर शहबाज़ उन अब्दुल कादिर जीलानी जो पोटे सैयद इब्राहिम शाह जीलानी जो मुरीद आहे सुन्नीअ जो मुरीद सुन्नी आहे शियो वहाबी जो मुरीद वहाबी या सुन्नी शिये जो मुरीद शियो या सुन्नी ऐं सुन्नीअ जो मुरीद सुन्नी हूंदो सोहणे कलंदर जे नाले मां बि साबित आहे सोहणे कलंदर जे बैयत मां बि साबित आहे त सोहणो कलंदर असांजो हिकिड़ो बुजुर्ग आहे हेॾे शहदाद कोट में जेको असांजे उस्तादनि जो बि उस्ताद हो हे जेको सिंध में इल्म आहे न सभु शहदाद कोटी बुजुर्गनि जो फैज़ आहे हज़रत मौलाना गुलाम सिद्दीक़ रहमतुल्लाह अलैहि हुन जो नालो हो उन रात जो अची रात जो कलंदर शहबाज़ ते गुज़ारी मुराक़बो करे साईं सां गुफ़्तगू कई चई सोना कलंदर आशिक ॻाल्हाईंदा सोना कलंदर साईं हे जेके तुंहिंजे दरगाह ते सॼो ॾींहुं पिननि बि तुंहिंजे नाले ते आहे बाबा कलंदर जे नाले ॾियो बाबा मां कलंदर जो नागो हां कलंदर जे सदके सॼो ॾींहुं तुंहिंजे नाले पिननि
आई वरी शर्म भी कोन अचे तो जे नाले के गारी हुजन उस्मान गनी जे नाले के गारी हुजन नाले जो हया भी न कन तू वरी कलंदर चुप कई वेठो कलंदर शाहबाज जो चुप कर मौली साहब मां बैठा है जुठ कई तमान दाढ़ी मुछू भिरवो मथो कूड़ाए दागी तबू तदे घुमाए जरी जमान केड़ा हिते जेरन के केड़ा टंगुन में कंध में जंजीरूं प्याहन या जंजीर कैदी के पौंदी आ आजाद के न पवंदी आ दाढ़ी मुछ चट उन जी कभी आ जे सजा दई गदा ते ताज़ीर ॾिबो आ पाजो पाण के कारो मोके वतन दाढ़ी भी चटो मुछू भी चटो भिरवू भी चटो टिकन भी चटो कड़ा ऐं चड़ा गिटी में न जो वतन ॿियो मां अञा कलंदर शाहबाज कहिड़ी दांगी घुमाया गणती न कर मां दुनिया में ठाहे छॾियो त मां अञा आख़िर जा मोचड़ा पिया अथव यादि रख मुझा दोस्त मुझा भा मुझा अजीज सहाबा किराम जी हुद्दे सहाबा अल्लाह जी रहमत अथव ऐं सहाबा जो बुग़्ज़ खुदा जी लानत जो सब दरूद पढ़ो तव्हां खे ॿुधायां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या जागो था जेके भी दुनिया में मजहब अथव मजहब उन वटि को न को अंधो मंडो किताब आहे तो सही या गलत पर पांजे सबूत जे ला किताब पेश कदा हालांकि तौरेत इंजील ज़बूर अल्लाह जा सच्चा किताब हा पर असा जे सोने नबी जे अचण खां बाद में उहे मनसूख थिया पर ईसा न यहूदन हथरादू उहे तौरेत इंजील ज़बूर ठाही वेठा बाबा असा जो इंजील आ तौरेत आ हे असा जो ज़बूर आ असा उनके नकुलन के कोन था मञूं जेके असली अल्लाह जा नबियन जा किताब आ उनन ते असा जो ईमान आहे आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही उन जे किताबन ते असा जो ईमान आ पर हे जेके दुनिया में हाने मौजूद हन ये मनसूख थी विया हन पर ईसाई को पंहिंजो अंधो मंडो मज़हब उठायो वेठा इंजील उठायो वेठान ज़बूर उठायो वेठान यहूदी एड़े तरीके सां तौरेत उठायो वेठान मुंहिंजा प्यारा दोस्त वाणिया बि पंहिंजो पोथी ठाहियो वेठान छा बाबा हलो गीता शायर गीता हुन जो किताब अड़े तरीके सां सिख हन दुनिया में सिख उन सिखन जो भी मुंहिंजा दा किताब आ जो नालो आ ग्रंथ साहब छा ग्रंथ साहब हर मजहब जो दुनिया में बातिल हुजे केर भी हुजे पर कुछ न कुछ पांजो सबूत रखियो वेठा हन असां अहले सुन्नत वल जमात जो कुरान ॾाढे चओ असां जो ज़ोर सां चओ शीयन खां पुछो तव्हां वटि छा आहे छाजे करे जो हिन कुरान के मञण हुनन जे मजहब में जायज कोने शियन जे मजहब में जे करे कुरान सच्चो आ त पो अबू बकर भी सच्चो आ उमर भी सच्चो आ उस्मान भी सच्चो आ अली भी सच्चो आ असहाब भी सच्चा आहिन छो त हिन कुरान के गड करण वारा मुहम्मद जा सहाब हुया नबी करीम जे आखिरी टाइम ते आयत लाजू रहियो नबी सही बुधाईंदा जरूर हा त फलानी आयत फलानी खां पोइ रखजो फलानी सूरत फलानी खां पोइ रखजो पाण बुधायो जरूर हुयाऊं पर पाण गॾु कयो कोन हुयाऊं पाण दुनिया मां बुरको मटाए विया त क़ुरान टिड़ियो पखड़ियो पियो हो उन क़ुरान खे गॾु करण वारा अबू बकर सिद्दीक जे ज़माने में सहाबी सबोरा
हजरत अबू बकर सिद्दीक की कमेटी ठाहिया उन कमेटी जो चेयरमैन हजरत ज़ैद नाले सहाबिया उन कमेटी में उस्मान भी शामिला उमर भी शामिला अली भी शामिला उन जो सरबराह खुद हजरत अबू बकर सिद्दीक उन्होंने सभी गड्डी न कुरान के गॾु कयो ऐं हिन कुरान में अल्लाह सहाबा किराम जी तारीफ़ कई जी हाणे शियो तो कुरान मञे त पोइ मज़हब छॾणो थो पवे यो सवाल ही न तो पैदा थे जो शियो हुजे ऐं वरी कुरान के सच मञे यो सवाल ही न तो पैदा थे या कुरान कबूल करे या शियो कबूल करे ॿई शयूं गॾु न थींदियूं बाहि ऐं पाणी गॾु न थींदा शियो ऐं कुरान गॾु न थींदा शियो कुरान खां धार आहे कुरान शिये खां धार आहे छाजे करे जो कुरान में अल्लाह सहाबा जी तारीफ़ कई आहे अचो तव्हां खे ॿुधायां ॿुधंदव अलाए कोन अल्लाह ताला फरमाए तो इन्नल्लज़ीना युबाइऊनका इन्नमा युबाइऊन अल्लाह ओ मुंहिंजा प्यारा मदीने वारा मीर उहे असहाब सबोरा जन तो मोहम्मद करीम सां हथ मिलाए तुंहिंजी बैयत कई आहे उन्हनि तुंहिंजी बैयत कान कई आहे उन्हनि मां अल्लाह जी बैयत कई आहे शिये के चो मञे ना आए तके कोन महींदो बे हंद अल्लाह ताला फरमाए तो लक़द रदियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबाइऊनका तहत अश-शजरति अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजा महबूब हुदैबिया वारे मैदान में जद कंडीअ जे वण जे हेठां वेही तो मोहम्मद करीम सां बैयत कई ही हथ मिलायो हो तनखां मां अल्लाह राज़ी आहियां इन आयत ते शियो अमल कोन कंदो हाणे कीअं थो शियो अमल करे कुरान पाक ते हेॾे ॾिहारियो अल्लाह ताला फरमाए तो इज़ा कुंतुम इला सलात फगसलू वजूहकुम व अयदियकुम इलल मराफिक वमसहू बिरुऊसिकुम व अर्जुलकुम इलल काबैन अल्लाह ताला फरमाए जॾहिं तव्हां निमाज़ ते उथो तो वुज़ू कयो वुज़ू जे लाइ मुंहुं धोवो बाहूं मथे जी मख कयो पेर धोवो छा ॾाढे चो छा कयो कुरान तो चवे इज़ा कुंतुम इला सलात जॾहिं तव्हां निमाज़ ते उथो फगसिलू वजूहकुम मुंहुं धोवो व अयदियकुम हथ धोवो वमसहू बिरुऊसिकुम पंहिंजे मथे जी मख कयो व अर्जुल लाम खे ज़बरा व अर्जुलकुम इहो फगसिलू ते हुन जो अतफ़ा अल्लाह ताला फरमाए तो पंहिंजा पेर धोवो शियो इनते अमली को न करे अल्लाह चवे मुंह धोवो हे हेठा पेरन खां शुरू थे अल्लाह चवे किथां शुरू कयो ॻाल्हायो छो था मदीने खुदा पाण पटे किथां शुरू कयो हे वरी पेरन खां अल्लाह सही चवे पेर धोवो हे वरी पेरन खे बुझा ॾींदा मख था कया हिकड़े खां मां पुछोड़े निभागा छा है छो तो पेरन खां छो तो शुरू करे मुंह खां शुरू कर कि मौलवी साहब वण ते चढ़बो आ त हेठां चढ़बो आ न चो खाओ बि हेठां शैतान निमाज़ तो पढ़ी या वण ते तो चढ़ी पियो ये निमाज़ पढ़ी या तो वण सां तुंहिंजो छा वञे वण ते को तोखे बुझां तो निमाज़ में तोखे वण ते चढ़बो आ त माखी लाहियां वण ते चढ़बो आ त बकरनि जे लाइ टारी वॼां तूं निमाज़ में टारी वॼण थो वञे वण ते तो चढ़े पियो बेवकूफ़ भेण निभागा इहो सभु को कमु हेठों तो कोन कबो आहे ये सभु को हेठों कबो आहे त चांवरनि जी थाली खाई ॾेखार तोखे खुदा गुमराह कर मां दावा सां थो चवां शियो कुरान ते अमल करे ई नथो सघे चओ शियो
ॾाढो जो शियो क़ुरान ते अमल न करे सघंदो छाजे करे जो शिये मज़हब में ऐं क़ुरान में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे ताजे करे तव्हांखे जेकर क़ुरान सम्झणो आहे त मुंहिंजे हथ में 10 सिपारा आहिनि क़ुरान जा वरी हेड़ो ॿियो किताब आहे उन ॿिया बि 10 सिपारा वरी टियों 10 सिपारा कुल घणा थिया 30 हे सिंधी ज़ुबान जो दुनिया जे तख़्ते ते पहिरों तफ़सीर सुभान अल्लाह सभई जो सुभान अल्लाह अॼु खां पौणा 200 साल अॻु में हाणे न पौणा 200 साल अॻु में सिंध जे कामिल अकमल वली हज़रत पीर साईं रोज़े धणी जे पोटे हज़रत सैयद हिज़्बुल्लाह शाह जो सुभान अल्लाह जेके पीर साईं जी जमात तख्त धणी चवंदी आहे उन्ही आलिम खां लिखरायो हो जंहिं आलिम जो नालो हो मौलाना मोहम्मद सिद्दीक नौरंगज़ादो वॾो चोटी जो आलिम हो ऐं हे 30 सिपारनि जो मुजादा सेठ आहे 3 जिल्दान 1 2 3 कापियूं खणी आयो आहियां मां तो ॾिसां के दाइम जी म्याणी वारा मन वठी क़ुरान सम्झनि त ख़बर पए त शियो ॿी शइ आहे सुन्नी ॿी शइ आहे क़ुरान सुन्नीअ सां गॾु आहे क़ुरान शिये सां गॾु आहे सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मोहब्बत से पढ़ो झूमी झूमी पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हाणे मां तव्हांखे ॿुधायूं थो वञाव जेकर को सुभाणे न तव्हां अब्बास करे त मूंखे सॾु कजो मां वेठो आहियां चओ न यार ॿियो ख़बर ईसा वटि इंजील आहे यहूदन वटि तौरेत ऐं ज़बूर आहे वाणियनि वटि गीता आहे सिखनि वटि ग्रंथ साहिब आहे सुन्नत जमायत वटि क़ुरान आहे तव्हां वटि छा आहे हुननि खां थो पुछां तव्हां खां पुछो न शिया तव्हां वटि छा आहे जेकॾहिं चवे क़ुरान आहे त चओ पुट क़ुरान ते अमल कर त पोइ त शियो रहंदो ई कोन तुंहिंजो शियो मज़हब ख़तम थी वेंदो तो शिये मज़हब खे अलविदा करणी पवंदी शिये मज़हब खे तर्क करणो पवंदी छो त क़ुरान ऐं शियो मज़हब पाण में गॾु हलनि ई नथा नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक हिननि पंहिंजे किताबनि में लिखियो आहे ऐं जेको मौजूदा क़ुरान आहे इहो मौजूदा क़ुरान फिरियल आहे मौजूदा क़ुरान नऊज़ बिल्लाह फिरल आहे गड़बड़ थलान में गड़बड़ अॻिते पोइते ॻाल्हियूं कयूं अथनि हालांकि अल्लाह ताला क़ुरान में फरमायो आहे नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून जोर सां सुभान अल्लाह चओ अल्लाह ताला फरमायो नहनु नज़्ज़लना ज़िक्र इन क़ुरान के मां अल्लाह नाज़िल फरमायो व इन्ना लहू लहाफ़िज़ून इन क़ुरान जी क़यामत ताईं हिफ़ाज़त करण मां अल्लाह जो कम जोर सां चओ सुभान अल्लाह क़ुरान के महफूज़ कंदो उनमें फेरफार न थींदी तौरेत में फेरफार थी वई इन जे करे जो अल्लाह हुन जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो कोन खयो इंजील में फेरफार थी वई जो उन जे हिफ़ाज़त जो अल्लाह ज़िम्मो कोन खयो ज़बूर में फेरफार थी वई जो उन जे हिफ़ाज़त जी ज़िम्मेदारी अल्लाह ताला कान खई अल्लाह ताला क़ुरान जे हिफ़ाज़त जी ज़िम्मेदारी खई 1400 साल गुज़री विया न अलहम्द खां वन्नास ताईं ज़ेर ज़बर जो फर्क कोन आयो सभई जो सुभान अल्लाह मां तव्हांखे चैलेंज सां ॿुधायां थो दावा सां ॿुधायां थो तूं भली हिंदुस्तान जो क़ुरान छकल घुराए जापान मां क़ुरान छकल घुराए 4 महीना थिया आहिनि मुंहिंजो पुट दुआ कयोसि अल्लाह ताला हुनखे अञा वधीक इल्मु नसीब फरमाए
मिस्र मां पढ़ी आयो आहे। अल्लाह ताला उनके तमाम घणो इल्म नसीब फरमायो आहे। पोइ रूस वारनि हिनखे घुरायो, उते को लेक्चर ॾियणो हो इस्लामी। उते का यूनिवर्सिटी नंढड़ी ठही आहे हाणे, जॾहिं लाको रूस टुटरो आहे उन खां पोइ, अॻु में त कोन हो पर हाणे मुंहिंजे पुट खे घुरायूं त तूं रूस अच ऐं हिते असांजे आलमनि जी जमात खे ख़िताब कर। उन्हनि जे मतिलब त ख़र्चे ते रूस वियो हो, हफ़्तो खन उते रही मोटी आयो। मूंखे फोन कई, बाबा मां रूस मां तव्हांजे लाइ छा वठी अचां? मुंहिंजो पुट मुंहिंजे लाइ कुझु न वठी आ, जेकॾहिं रूस में क़ुरान छपियल आहे त रूस वारो छपियल क़ुरान वठी आ। चे हा बाबा हिते मिले थो, रूस वारनि बि छपरायो आहे। पोइ खणी आयो, उहो क़ुरान शरीफ़ मूं वटि पियो आहे, मके जो, मदीने जो, चीन जो, जापान जो, हिंदुस्तान जो, कराची जो, लाहौर जो, हैदराबाद जो, दिल्ली जो, कलकत्ते जो, किथे सॼी दुनिया जो क़ुरान भेटा आहे। ज़ेर ज़बर में फ़र्क़ु न ईंदो। जेको क़ुरान आ सब हिक जहिड़ो आ, इन्हीअ जे करे जो हुन जी हिफ़ाज़त करण वारो अल्लाह। क़यामत कॾहिं न थींदी अदा जेसी क़ुरान हूंदा। ज़ोर सां सुभान अल्लाह। क़यामत कॾहिं न थींदी जेसी क़ुरान हूंदा। रब जो कसम सलामत सारो जहान हूंदा। मां तव्हां खां पुछां थो त हुज़ूर जे रोज़े जो शान केतिरो आहे? ख़ुदा जो कसम आहे सॼो जहान मदीने लाइ सिकंदो आहे। छा चवंदा हो? अॼु बि आधी रात जो मूंखे सोहणो सरवर याद पियो, निंड नेड़नि जी फिटी वई हो तो हर हर याद पियो। अॼु बि आधी रात जो मूंखे सोहणो सरवर याद पियो, निंड नेड़नि जी फिटी वई हो तो हर हर याद पियो। इश्क बारण बार या मुत मग मदीने जा सारे, या मुत मग मदीने जा सारे। या घोड़ा घड़ी किया घारिया, घोड़ा घड़ी किया घारिया, जो रात रह बरो याद पियो, निंड नेड़नि जी फिटी वई हो तो हर हर याद पियो। मिस्कीन आयो, गरीब आयो, समर कोन्हे, भाड़ो कोन्हे, पर जॾहिं बि मदीने शरीफ़ जी मुंद यादगिरी जी ईंदी आहे त अखियुनि में लुड़क वही पवंदा आहे या न? मूंखे यादि आहे असां नंढड़ा हूंदा हुआसीं, ॻोठनि में जॾहिं हाजी हज ते वेंदा हुआ त बाक़ाइदे माण्हू मौलूद पढ़ी उनखे स्टेशन ते छॾे ईंदा। मूंखे यादि आहे पाकिस्तान खां बि अॻे पाकिस्तान ठहियो आहे, असांजे ॻोठ मां असांजो ॾाॾो साईं ॿियो मुंहिंजे बाबे जो मामो हो, इहे गॾिजी हज ते पे विया त ॻोठ जा माण्हू गॾिजी पढ़नि पिया मौलूद। मौला साईं मूंखे ॾे तो समर सामान मदीने जो। सुभान अल्लाह। मौला साईं मूंखे ॾे तो समर सामान
मदीने जो वञा हिक वार पिरम जे पार थिया मेहमान मदीने जो। अॼु दाइम जे न्याणी वारा मूंसां गॾिजी त पढ़ो त मज़ो अचे। सब पढ़ो। मौला साईं मूंखे ॾे तू समरो सामान मदीने जो। मौला साईं मूंखे ॾे तू समरो सामान मदीने जो वञा हिक वार पिरम जे पार थिया मेहमान मदीने जो। असांजे आलमन जो कानून आ, आलमन जो अकीदो आ। मा ज़म्महु अअज़ाअहुल करीम फहुवल बुक़अतु अअज़म व अशरफ मिनल काबत हत्तल अर्शल मनीफ़। सुभान अल्लाह चओ तो माना ॿुधाए। माना ॿुधंदे ठरी पवंदे, माना ॿुधंदे ठरी पवंदे। छा था चवनि आलिम? मा ज़म्महु अअज़ाअहुल करीम, उहा मिट्टी उहा ज़मीन जंहिं जाइ ते मुंहिंजो सुहिणो नबी सल्लल्लाहु जाते सोनो नबी मा ज़म्महु अअज़ाअहुल करीम, उहा ज़मीन जेका मुस्तफ़ा जे जिस्म पाक उज़वन खे लगी आ। फहुवल बुक़अतु, हो ज़मीन जो टुकड़ो आज़म व अशरफ मिनल काबा, ओ काबे खां भी मथे आ पर अल्लाह जे अर्श खां भी मथे आ। छा ख्याल आहे? छा ख्याल आहे? सही तो चवां का नथो चवां? उहा जाइ अर्श खां भी मथे आ। चओ अर्श खां भी। छा जे करे त अर्श ते त मुस्तफ़ा पंहिंजी जुती जा पंहिंजा पेर घुमाया। सभई जो सुभान अल्लाह। मुझे महबूब करीम जी ज़ात जरी अर्श ते वया त मुझे हबीब करीम जी ज़ात बाबरकात जी जुती मुबारक जेके तेज़ार शरीफ चयो आ उहा मथे ही अर्श हेठ हो। सुभान अल्लाह। केॾे ॾेहारियो? थका हो तो बस क्या? चङो हथ मथे खणो जेके सुम्ही पिया हो। गुरसा में सब सुम्ही पिया। हथ छो खयो? तो खादी हमारी तारा तो तुझा भी सावा थी आने। अदा जहे जाए ते महबूब सुता पिया जो असांजो नबी हयातुन नबी ॾाढे चो असांजो नबी जंहिं जाइ ते आराम कनि था न मुंहिंजे साईं जी ज़ात बाबरकात, उहा मुंहिंजे हबीब जे आराम वारी जेका ज़मीन आ उहा काबे खां त अफ़ज़ल पर अर्श खां भी अफ़ज़ल। हिकिड़े शाइर उर्दू में चयो महराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफ़अत का पता। या रसूल अल्लाह अवां के अल्लाह से एडो बुलंद वठियो, एडो बुलंद वठियो, एडो बुलंद वठियो, एडो मथा ही ते वठी वयो। एडी बुलंदी, एडी बुलंदी, एडी बुलंदी जो असां के खबर अगे कान ही मेराज वारी रात खबर पई तो तू काथे पहुतो आ। किया मेराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफ़अत का पता है कदमों के नीचे अर्शे उला। सुभान अल्लाह सुभान अल्लाह
है कदमों के नीचे अर्शे उला सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। ऐ नाम मोहम्मद सल्ले अला सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। जब मैंने सुनाई नाते नबी सुन हो गया मुनकरा सुनते ही। हिकिड़ा अथव मञण वारा ॿिया अथव मुनकिर। तव्हां केरु आहियो? मञण वारा। जब मैंने सुनाई नाते नबी सुन हो गया मुनकिर सुनते ही। नबी जो शान ॿुधी आशिक ठरी पवंदा। ऐं जेको मुनकिर हूंदो उहो ईअं सुन थी वेंदो जो लुंडी टंग टंग हुनजी सुकी वेंदी, टंग हुनजी सुजी वेंदी, टंग हुनजी मुजादा बेजान थींदी, चोरे कोन सघंदो। छाजे करे त सुन थी वियो त जेको मुनकिर आहे सो नबी जी नात ॿुधी सुन थी वेंदो आहे। ऐं सुन्नी बुधो बुधो बुधो। जब मैंने सुनाई नाते नबी सुन हो गया मुनकिर सुनते ही। पर सुन्नी ने सुना सुन कर ये कहा सुबहान अल्लाह सुबहान। तव्हां को था ॻाल्हायो चओ सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। ऐ नाते वो नबी ऐ नाम मोहम्मद सल्ले अला सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। छा साबित हो त नबी सॼो रोज़ो सॼे जहान खां शान मान में सॼे ज़मीन जे रूह ज़मीन खां उन जे मट। वाह वाह अबू बकर सिद्दीक तोखे मुस्तफा जो रोज़ो ॾियो। वाह अमीर उमर तोखे रसूलुल्लाह जो रोज़ो ॾियो। अड़े बण यार नबी दे यारां दा बण यार नबी दे यारां दा। शक हो वई तां चले मदीने। शक पइजी थी न शक नबी जे यार में हल मदीने हलूं हलो तो कने खाने आखिर साडे सोहली। शक हो वई तां चले मदीने वेख तू जोड़ा मज़ारा दा बण यार नबी दे यारां दा बण यार नबी दे यारां दा। तोड़ दे साथी तोड़ निभाए सन। जेको वफादार हूंदो आहे उहो छेड़े तई बची बेवफा दमे छॾे भॼी वेंदो आहे। बेवफा ऐं जेके तोड़ जा साथी से तोड़ दे साथी तोड़ने भय सन। उंगलियां फड़ कर जन्नत में सन। तोड़ दे साथी तोड़ने भय सन। उंगलियां फड़ कर जन्नत में सन। नाल नबी दे सैर करे सन। नाल नबी दे सैर करे सन। जन्नत दे दिलदारा दा बण यार नबी दे यारां 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 दा। शक होवे तां चले मदीने वेख तू जोड़ा मज़ारा।
खुदा जो कसम आहे एड़ो शर्फ कहीं के दुनिया जे तख्ते ते कोन मिलियो आ जिथे भी के अल्लाह जे नबी जी मज़ारात अकेली आ आदम अकेलो आ नूह अकेलो आ इब्राहिम अकेलो आ याया अकेलो आ ज़करिया अकेलो आ यूसुफ अकेलो आ दाऊद नबी अकेलो आ अल्लाह जा जेके भी नबी हन उन जो मज़ारू मौजूदन अकेला अकेला सुता पिया हन आमना जे लाल सा अबू बकर उमर बई गड सुता पिया वाह वाह सहाबियो तव्हांजो शान वाह सिद्दीक तुंहिंजो शान वाह उमर तुंहिंजो शान कन्नु ॾे तूं सुण शान हज़रत उमर सुभान अल्लाह ज़ोर सां अञा सुभान अल्लाह कन्नु ॾे तूं सुण शान हज़रत उमर बकरी को चरवाया रले नहर नहर चइबो आहे बगड़ खे नहर चवो नहर माना हाणे थकिजी वियो नहर माना जो तो उमर जो शान तो बुध जो बकरी ऐं बगड़ गॾु चरंदा कन्नु ॾे तो सुण शान हज़रत उमर बकरी को चरवाया रले नहर अज ताईं कबर में पे कबदे गबर 1400 साल गुजरिया तो उमर जो नालो ॿुधी कबर में माण्हू ॾकनि था पिया जेके गबर काफ़िर कन्नु ॾे तो सुण शान हज़रत उमर बकरी को चरवाया रले नहर अज ताईं कबर में पे कबदे गबर अदल देख तो शेर हैरान है फख्र कुल रसूल दा वॾा शान है फख्र कुल रसूल दा वॾा शान है अरब ते अजम दा ओ सुल्तान है फख्र कुल रसूल दा वॾा शान है तव्हां खे मुबारक हुजे जो अल्लाह से तव्हां खे मसलक अहले सुन्नत जो नसीब फरमायो आहे पर हाणे इन्ही पंहिंजे मसलक ते पका रहिजो ऐं मुल्क में बीमारियूं घणियूं अथव बीमारियूं तंहिंजे करे के कहिड़ियूं बीमारियूं जो डॉक्टर चवंदा आहिनि बाबा हे टीबी वारो आहे हिन जा थां धार कयो हिन जो खाधो पीतो कमरे में हुनखे धार रहायो टीबी मसले खे लगी पवे हिनखे कैंसर आहे हिन खां परे रहो या विचड़ंदड़ बीमारी आहे खुदा जो कसम टीबी खां ऐं कैंसर खां वधीक बिछड़ो मर्ज़ अथव शीअप जो मर्ज़ इन्ही मज़हब खां बि पाण खे परे कजो रख कजो इंशाअल्लाह ताला तव्हां मरंदो त सुन्नी थी मरी पवंदो बाक़ी रख न कयो त पोइ थी सघे तो को हणी को तव्हांजो कमु लाहे विझे अल्लाह से तव्हां असांखे बचाए महबूब जी गुलामनि जी गुलामी नसीब फरमाए खुदा तव्हांजी बि हाज़िरी क़बूल करे मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल करे मां अल्लाह से खां दुआ घुरां थो अल्लाह से तव्हांजा असांजा सभिनि जा बेड़ा पार फरमाए मुंहिंजा भाइरो मुंहिंजा दोस्तो अदीज़ो 5 वक़्त नमाज़ ज़रूर पढ़जो नमाज़ जे लाइ तव्हां सुस्त आहियो मस्जिदूं आबाद कयो ॻोठनि जूं मस्जिदूं गैर आबाद लॻियूं पियो मस्जिदुनि खे न फिटायो मस्जिदुनि खे आबाद कयो इन पंहिंजे पेशानी सां सजदा करे अल्लाह जे घर खे आबाद कयो पंहिंजे नौजवान बचड़नि खे क़ुरान जी तालीम ॾियारायो तव्हांजा ॿार रुलनि न कोठनि में नंढड़ा नंढड़ा मदरसा खोलियो हाफ़िज़ वेहारे मौलवी वेहारे को कारी साहब वेहारे कोठ जूं न्याणियूं बचड़ा ॿार क़ुरान पढ़ायो इंशाअल्लाह ताला क़यामत में अॻियां अॻियां मदीने वारो साईं हूंदो पुठियां पुठियां असां पाण वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन माशाअल्लाह दुआई साले सवाब मरहूम काजी चाइनल बसर जमाली मरहूम हाजी प्यारो जमाली मरहूम गुलाम अली जमाली मरहूम अब्दुल गफार जमाली ही जन जलसो करायो आहे उहो अज़ीज़ करीब गुज़ारे विया आहिनि उन्हनि जे दुआ घुरी वञे त अल्लाह तबारक व तआला उनखे जन्नत नसीब करे साईं मंशूर जे लाइ बि दुआ घुरो
अल्लाह से देखो मिठो पानी आने मच्छी खारायो कोन बाकी दुआ मुफ्त में केड़ी साईं टे दफा आयो आया कदी एतरो नंबरो को ॾिनो तो कुछ खारायो मच्छी त बगा दिल सां दुआ कढजे भूख ते केड़ी दुआ न करे साईं मच्छी कोने से मच्छी गारे देख खत्म हां से तहां लाया मां वारी अने आई पर भंजन था यो खराब हिलाल जानवर जेको भी हुजे उनके शिकार करण शरीयत में जायज आ फासाए जे भली या कहीं यार में या कहीं बंदूक सां पर खाइण जे नियत सां लेकिन फासाए हाणे तहां के सुभाणे बेडी विकणो आ जी टंग भजी छजो या पर भजी छजो ओ चारणो पियो फतके यो शरीयत में हराम आ मनो आ नाजायज साहदा रखे या तस्वीर विझो या छॾे जो बी का सूरत काने अल्लाह से तव्हां असांखे हिलाल खाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए या अल्लाह सही जेके जंहिंजा मिट माइट गुज़ारे विया तन खे जन्नत नसीब फरमाए या इलाहुल आलमीन जन पंहिंजे मिटनि माइटनि जी ईसाले सवाब लाइ जलसो करायो आहे तन खे जन्नत नसीब फरमाए जंहिं दोस्त खैरा खैरात कयो आहे उनजे रिज़्क़ में रोज़ी में बचन में बरकतूं नसीब फरमाए उनजे रोज़ी खे कुशादो फरमा मुंहिंजा मौला उनखे नबी पाक जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा जेके असां में निमाज़ नथा पढ़नि मौला तन खे निमाज़ी बना या अल्लाह जन खे औलाद नाहे तन खे नरीना औलाद अता फरमा जन खे मदीने जी सिक्का तन खे मदीने जो सबर नसीब फरमा या इलाहुल आलमीन जन के बीमारी आ तन की बीमारी दूर फरमा जनते कर्ज मर्ज हम तंजा कर्ज मर्ज दूर फरमा मुझा मौला पाजे मदीने वाले साईं जे सदके मदीने में मिसाबन दुआ घुरी या रसूल अल्लाह माल मरियो फसल सुकी विया खूह फुसकिया उम्मी रहमत जो वसा तो दो रहमत वारे नबी हथ खया त मदीनो ई सॼो मुल्क पानी सां भरजी वियो मौला साहब उन मदीने वारे जो वसीलो वठी त मच्छर खे मिठे पानी सां भरे मौला मच्छर खे मिठे पानी सां भरे छॾ मुंहिंजा मौला अहिड़ो पाणी आण जेको फैज़ बरकत वारो हुजे रहमत वारो हुजे ज़हरीले पाणी खां बचाए खारे पाणी खां बचाए ॿोॾ वारे पाणी खां जेको लॾाए उन खां बि बचाए अहिड़ो पाणी नसीब फरमाए जंहिंमें मिस्कीन जो रिज़्क़ रोज़ी कुशादो थी पवे अल्लाह सही उनखे मिठे पाणी सां नवाज़जां पंहिंजी महिरबानी फरमाइजां असांजूं दुआऊं क़बूल कजां असांजूं मुरादूं पूरियूं फरमाइजां हिते जेके भी आया मौला सभिनी जा मतिलब पूरा फरमा परे परे खां आया तन खे ख़ैर सां पंहिंजे घरनि ताईं पहुचा वाटन में पंधनि में रस्तनि में उन्हनि जी हिफ़ाज़त फरमा एक्सीडेंटन खां बचाए हादसन खां बचाए चोरन धाड़ेलन खां बचाए फोरन बदमाशन खां बचाए मदीने वारे मोहब्बत में असांजी ज़िंदगी पूरी फरमा जेका हयाती अता फरमाई उहा असांखे इज़्ज़त जी हयाती ॾे जे मौत नसीब कराई त कलबे सां लाॾाणो कर कब्र में हुजूर जी ज़ियारत नसीब फरमा क़यामत में नबी पाक जी शफ़ाअत नसीब फरमा असांजे भाउ साईं सामण खान खे बरकतूं नसीब फरमा उनजे बचड़नि में बरकतूं नाज़िल फरमा उनजे रिज़्क़ में रोज़ी में कारोबार में बरकत नसीब फरमा उनजो ही खैर कबूल फरमा खैर कबूल मदद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन आमीन बिरहमतिका या अरहम